So कुछ हिकु अधु कलाम थींदो ईअं सम्झो विदाउट बिल्कुलु बिल्कुलु म्यूज़िक तव्हांजूं ताड़ियूं हूंदियूं ऐं गानो हूंदो हो शलमाणी तूं आए पारस जहिड़ो प्यार सुंह जी राणी तूं हो सुंह जी राणी तूं आए सुंह जी राणी तूं शलमाणी तूं आए पारस जहिड़ो प्यार सुंह जी राणी तूं ओ अखड़ियूं तुंहिंजूं मध जा प्याला चंड चुमई थो वाला ॻाल्हियूं माखीअ लार सुंह जी राणी तूं वाह 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 हेॾा तूं हेॾा हिकु मिनट जल्दी 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 ऐं गानो विसरियसि पई जल्दी पोयां बीठो त टोपी लाइ चरिया थकिजी पवंदे एतिरो वज़न खणी बीठो आहे राय सही कयो त सही था पर साईं तव्हां जेको सूंह जी राणी हेॾे करे चई छॾियो बसि हाणे छा कयां हेॾा सभु मुछुनि वारा वेठा आहिनि मुंहिंजो भला क्लीन शेव हेॾा आहे ऐं साईं बाक़ी इहो अथव मेहूं गोऊं ॾाढो ख़ुशि थींदियूं हुनखे राणी थो चए हा साईं हा माशाअल्लाह अच्छा अधे में इन में असांजी जेका ही कपिड़ा खपाइण आई आहे माई इन में हिकिड़ी क्वालिटी ॿी बि आहे अच्छा ही ट्रक में जेको न बजरी जी ट्रक उहा बि फ्री डिलीवरी कंदी आहे सम्झो पिया सो मतिलबु हिनखे को ज़रूरत कोन पवंदी आहे त किथे अगरि कंहिंखे नंढिड़ो बाथरूम ठाराइणो हुजे न त एतिरी बजरी खणी अची वेंदी आहे तू बजरी न घोराए अबा तू पूरा पत्थर घोराए अच्छा वरी पत्थर सां बि ॻाल्हि यादि आई त साईं में ॿी क्वालिटी बि इहा बि आहे बिल्डोज़र जो कमु बि फ्री में कंदा आहिनि पत्थर किराए मथां उहे ॿ टे दफ़ा लेथड़ियूं पाईंदा त पत्थर बि बिल्डोज़र फ्री में पोइ बेलचा बीठा अथसि बेलचा बि तू मुझे पुट जो नालो न कर त बेइज्जतो कंदी मैं चांहि खणी आ तू चांहि वारो आ खसी पार्ट टाइम में रुदाली अथव साईं बिल्कुलु जेके वॾनि माण्हुनि जा माण्हू मरी वेंदा आहिनि न पोइ उन्हनि खे रोअण न ईंदो आहे पोइ हिननि खे पार लाइ घुराईंदा आहिनि हा न अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि माण्हू कोइटा मां कपिड़ा वठी ईंदा आहिनि ही कोइटा में खपाइण पियो वञे कोचा मां अबा छा थियो आ तू कीअं पियो ॿुधे मूंखे डाउट थी पियो आहे त ही कोइटा ॿिए कम जे लाइ पियो ओ मुंहिंजा राणा तू ॿुधे नथी मां चयो त मां कपिड़ो खणण पई वञा अच्छा खणण पई वञा हा मूं वरी सम्झो विकिणण पई वञा तू घटि वेंदी आ कोटिया तोखे ख़बर ऐं वरी माशाल्लाह सां बाको बेड़ो अथसि अहिड़ो बाको आहेसि त तव्हां पाण अंदाज़ो हणी सघो था ही हूंदा आहिनि माण्हू कोन जेके चवनि हज़रात एक ज़रूरी ऐलान समात फरमाए इहे हूंदा आहिनि